अस्सलाम वालेकुम दोस्तों। इस्लाम खां अॻु में सिंध मथां जिन घराणनि हुकूमत कई आहे उन्हनि में राय घराणो बि हिकु आहे। हिन घराणे जी हुकूमत जो दौरु सन 499 ईस्वीअ खां वठी 632 ईस्वीअ ताईं कुल 143 साल आहे। हिन घराणे जे दौर में कुल 5 माण्हुनि हुकूमत कई आहे। उन्हनि में पहिरियों नंबर आहे राय ॾियाच जो। राय ॾियाच जी वफ़ात खां पोइ उन जो पुटु राय सहिरस पहिरियों हुकुमरान थियो। राय सहिरस पहिरें जॾहिं वफ़ात कई त उन खां पोइ संदसि पुटु राय साहसी पहिरियों सिंध ते हुकुमरान बणियो। वरी जॾहिं राय साहसी पहिरें वफ़ात कई त उन जे पुटु राय सहिरस ॿियों सिंध जो तख़्तु संभालियो। राय सहिरस ॿिए जी वफ़ात खां पोइ संदसि पुटु राय साहसी ॿियों हुकुमरान थियो ऐं उहो हिन घराणे जो आख़िरी हुकुमरान साबित थियो। ऐं उन जी वफ़ात खां पोइ राय घराणे जी हुकूमत जो बि ज़वाल आयो। हिन घराणे जे चोथे नंबर हुकुमरान राय सहिरस ॿिए जे दौर खे सिंध जी ख़ुशहाली ऐं इंसाफ़ वारो दौरु सॾियो वञे थो। उन हवाले सां चचनामे जो मुसनिफ़ अली बिन हामिद कूफ़ी लिखे थो त हिन रौनकदार शहर में राय सहिरस बिन साहसी राव नाले हिकु राजा राज कंदो हो, जंहिं वटि घणा खज़ाना ऐं बेहद पूरियल नाणा हुआ ऐं जंहिंजो अदल दुनिया में मशहूरु ऐं सखावत जहान में पखिड़ियल हुई। राय सहिरस जे दौर में सिंध जूं हदूं ओभर खां मकरान, उत्तर खां कश्मीर, ओलह खां राजपूताना ऐं जैसलमेर ऐं ॾखण खां अरबी समुंड खे लॻंदियूं हुयूं। सॼी सिंध खे चइनि सूबनि में विरहायो वियो हो: ब्रह्मणाबाद, सेविस्तान, इस्कलंदा ऐं मुल्तान। ब्रह्मणाबाद सूबो नेरूनकोट, देबल, लोहाणा, लाख ऐं समा जे अहम शहरनि ते मुश्तमिल हुयो। सेविस्तान बूधिया, जनकान, रुझान ऐं मकरान जे अहम शहरनि ते मुश्तमिल हुयो। इस्कलंदा में वरी भाटिया, तलवाड़ो, चचपुर ऐं देहपुर जा अहम शहर हुआ, जॾहिं त मुल्तान में सिक्का, ब्रह्मपुर, करूर, इशहार ऐं ताकिया जा अहम शहर हुआ। राय सहिरस सानी जे दौर में सिंध जा पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि सां दोस्ताना लाॻापा हुआ। उन खां सवाइ रोमन सल्तनत सां बि संदसि घाटी दोस्ती हुई। अलबत्ता ईरान सां संदसि तालुकात बहितर कोन हुआ। उन जो सबबु शायदि ही हुयो त राय घराणे खां अॻु में ईरान जी सिंध ते हुकूमत हुई ऐं राय घराणे उन खां ई सिंध जी हुकूमत हासिल कई हुई। सिंध ते अमन, तरक़ी ऐं ख़ुशहालीअ जो दौरु जारी हुयो त ओचितो नेमरूज़ जी अॻुवाणी में ईरानियुनि जे लश्कर सिंध ते काह करे ॾिनी। सिंधियुनि ऐं ईरानियुनि जे लश्कर जे विच में मकरान में लड़ाई लॻी। राय सहिरस वॾी बहादुरी सां विढ़ियो ऐं विढ़ंदे विढ़ंदे मारिजी वियो ऐं उन खां पोइ मकरान ते ईरानियुनि जो मुस्तक़िल कब्ज़ो थी वियो। दोस्तों, हीअ जेका मालूमात मूं अव्हां सां शेयर कई आहे उन लाइ मूं हिननि किताबनि मां हवाला वरिता आहिनि। पहिरियों किताबु आहे चचनामो, जंहिंजो मुसनिफ़ आहे अली बिन हामिद कूफ़ी ऐं उन जो सिंधी तर्जुमो मखदूम अमीर अहमद कयो आहे। तंहिं खां पोइ जन्नतुल सिंध, जंहिंजो मुसनिफ़ आहे रहीमदाद ख़ान मौलाई सीदाई, ऐं आख़िर में आहे तारीख़ सिंध, जेको उर्दू में लिखियलु आहे ऐं उन जो मुसनिफ़ आहे एजाज़ुल क़ुदूसी ऐं उन जो सिंधी तर्जुमो ख़ालिद वसीर कयो आहे।